मोहनजोदड़ो वेझो ॻोठ मोहम्मद खान चांडियो वासी नींगर महीने बाद बाज़ियाब थी वियो आहे। पुलिस पारां सुहेल चांडियो खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मोहनजोदड़ो मां आवाज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा झतियाल खां। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी अवांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ मोहम्मद खान चांडियो जो आहे 8वीं क्लास जो आहे शागिर्द सोहेल चांडियो खे हिकु महीनो पर जो गुम थी वियो, उनखे पुलिस एस जो मथां थियल बाज़ाब करण जी जेका दावा कई आहे त राति देर सां कार्रवाई करे वाॾा मोरी ऐं एनएस बचाव बंदि ते उन कार्रवाई करे आया ऐं हुनजो चवणु हुयो त जेके जवाबदार जेका थोरो हुई नींगर खे मुंतक़िल करे रहिया हुया त पुलिस जी मुखालफ़ी करे जवाबदार फ़िरार थी विया ऐं असां जेको नीगर खे बाज़ाब करे वरितो आहे। नीगर जो चवणु इहो आहे त पुलिस खे एतिराफ़ कयो आहे त 4 जवाबदार जेके आहिनि चारिया बिरादरी जा जिन कार में खणी अगवा कयो। ठीकु आहे, मेहरबानी ग़ुलाम मुस्तफ़ा तफ़सील खां आगाह करण जे लाइ।